على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اقرأ باسم ربك الذي خلق خلق الإنسان من علق اقرأ وربك الأكرم الذي علم بالقلم علم الإنسان ما لم يعلم قال النبي صلى الله عليه وسلم إن الله أوحى إلي وحيا وإني أرجو أن يكون أكثرهم طبعا يوم القيامة وقال النبي صلى الله عليه وسلم اغد عالما أو متعلما أو ساميا أو محبا ولا تكن خامسا فتهلك सब साथी दिल जे मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अज तव्हां सां अहिड़े दीनी इज्तिमा में हाज़िर थिया हूँ जेको दीनी इज्तिमा हिकिड़े दीनी इदारे ऐं क़ुरान पाक जे तालीम सां वाबस्ता है, जिथे मुसलमाननि जे बचड़नि खे क़ुरान पाक जी तालीम ऐं हदीस पाक ऐं अख़लाक़ हसन ऐं इंसान ज़ात सां हुस्न बर्ताव जी तालीम ऐं तरबियत ॾिनी वेंदी आहे। इंसान जी दुनिया जे ज़िंदगी जो मक़सद अल्लाह सां ताल्लुक़ ऐं रब जी सुञाण है। अल्लाह जी सुञाण, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाण, हलाल ऐं हराम पाकीज़ह ज़िंदगी इंसाननि में तॾहिं पई अचे जॾहिं उलमाए दीन उन्हनि इंसाननि खे क़ुरान ऐं हदीस सां रूशनास पिया कराइनि। तंहिंजे करे हिन दौर में आलिम दीन जो जेतिरो एहसान आहे एतिरो एहसान ॿिए कंहिं इंसान जो नाहे। इहो आलिम दीन हर जुमे जे ख़ुतबे में, आम दीनी जलसन ऐं इज्तिमान में, मजलिस ऐं कचहरीअ में तव्हां सां आम इंसाननि खे क़ुरान पाक जी तबलीग कंदा आहिनि, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक जी तबलीग करनि था ऐं हिकिड़ो दुनिया में ज़िंदगीअ जो मक़सद सम्झाइनि था। तंहिंजे करे इन आलिम दीन जो शान ऐं मर्तबो रब ऐं रसूल वटि तमामु घणो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो आलिम दीन जेको दीनी मसालो लिखे थो, इन आलिम दीन जे इन मस जो दर्जो शहीद जे रत खां वधीक आहे। शहादत केॾो वॾो अज़ीम दर्जो आहे जो आम दर्जात उन सां मुक़ाबिलो नथा करे सघनि, पर आलिम दीन जो रब वटि एॾो वॾो मक़ाम आहे जो आलिम दीन जे मस उन शहीद जे रत खां वधीक दर्जो रखे थी। उन्हनि जो दर्जो क़ुरान ऐं हदीस जे करे थियो। क़ुरान पाक सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ हर इंसान खे ज़रूरी आहे। इंसान खे इंसानियत क़ुरान शरीफ़ सां मिले थी। क़ुरान पाक खां ॿाहिरि इंसानियत नाहे, अंधेरो आहे, ज़ुल्मत आहे। हिन वक़्त में इंसान खाधो भी भलो थो खाए, कपिड़ो भी सुठो थो पाए, घरड़ो भी सुठो थो ठाहे, सुवारी भी सुठी थी रखो, दुनिया में पैसो पाई भी उनखे आहे,
पोइ इहो इंसान मुज़तरब ऐं परेशान छो आहे? जॾहिं इंसान दुनिया जा चवनि था त दुनिया जी ज़िंदगीअ जो मक़सदु बूदोबाश भली हुजे, त पोइ दुनिया में फितना छो आहिनि, पोइ दुनिया में नफ़रतूं छो आहिनि, पोइ दुनिया में चोरी छो आहे, पोइ क़त्ल छो आहे, पोइ बदअमनी छो आहे, पोइ नफ़रतूं छो आहिनि? इन जो बुनियादी सबबु क़ुरान पाक खां दूरी आहे। या त इंसान क़ुरान शरीफ़ सां वाबस्तगी नथा रखनि। जे क़ुरान शरीफ़ सां वाबस्तगी आहे त रस्मी आहे। क़ुरान पाक खे असां वक़्तु नथा ॾियूं। चलो जेकॾहिं हिकिड़ा मुस्लमान चंद दीनदार रोज़ानो क़ुरान पाक जो दौर त कंदा आहिनि, पर क़ुरान शरीफ़ खे सम्झनि नथा। हलो जेकॾहिं सम्झ त हासिल थिए थी जो दीनी इज्तिमा ऐं जलसनि में आयासूं, लेकिन पंहिंजी अमली ज़िंदगी क़ुरान पाक जे मुआफ़िक़ न आहे। इंसानो क़ुरान शरीफ़ खां वधीक काई शइ न आहे। क़ुरान पाक जी इब्तिदाई जेके आयतूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं गार जे ख़लवत जे अंदरि हूंदा हुआ त उते पहिरियूं इहे आयतूं रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थियूं आहिनि ऐं हज़रत जिब्रील नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आयो। अर्ज़ु कयईं त अवां अल्लाह जा रसूल पढ़ो। फरमायूं मां अन बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़अख़ज़नी फ़ग़तनी। पोइ जिब्रील मूंखे भाकुर पातो, ज़ोर ॾिनई। वरी जिब्रील चयो इक़रा अल्लाह जा रसूल हाणे पढ़। मां उन जिब्रील खे फ़रिश्ते खे जवाबु ॾिनो मां अन बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां। ॿीहर बि फ़रिश्ते भाकुर पातो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इहो ई जवाबु ॾिनो मां अन बिक़ारिन। टीहर बि फ़रिश्ते भाकुर पातो। टें भाकुर खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक ते क़ुरान पाक जी तिलावत शुरू थी। थोरो सम्झिजो, इंसान सां चइनि शयुनि जो तालुक़ आहे। हिकु इंसान सां उन जे शैतान जो बि तालुक़ आहे। जेसि ताईं इंसान दुनिया में हूंदो त शैतान बि हिन सां गॾु आहे। इन शैतान यजरी फिल इंसान का मजरी दम, हदीस पाक में आहे त शैतान इंसान ते ईअं तसल्लुत आहे जीअं इंसान जे जिस्म में रत हलंदी आहे। ॿियो इंसान सां नफ़्स जो बि ताल्लुक़ आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में फरमायो वनहन नफ़्स अनिल हवा। उहो इंसान कामयाबु आहे जंहिं पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिशात खां बचायो। टियों इंसान सां ताल्लुक़ जवानी जो आहे जंहिंखे ग़फ़लत चइबो आहे। चौथों इंसान सां ताल्लुक़ अक़ुल जो आहे। शैतान जो घर, शैतान जे वेहण जी जाइ इंसान जे जिस्म में दिलि जे मथां आहे। हिन जे करे त जॾहिं इंसान ईमान थो आणे, कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन कलमो इंसान जे दिलि जे अंदरि हूंदो आहे, उन रूह में दिलि में आहे त शैतान बि इन दिलि ते अची वेहे थो। अल्लाह से ख़ुदि क़ुरान मजीद में फरमायो त लअक़उदन लहुम सिरातकल मुस्तक़ीम। शैतान तो चए त मां सिधे रस्ते ते वेहंदुमि। जेको अल्लाह सां मिलाइण वारो रस्तो आहे, जन्नत जो रस्तो आहे, नबियनि नेकनि सालिहनि जो रस्तो आहे, शैतान तो चए त मां उन रस्ते में रुकावट विझंदुमि। ऐं इंसानो दुनिया जे अंदरि तव्हां असां इंसान ईअं कंदा आहियूं। मसलन घर में ढोर ढगो हूंदो आहे, पैसो पाई हूंदो आहे, बचड़ा हूंदा आहिनि, ॿाहिरों चोर आहे, बदअमनी आहे। हाणे हिफ़ाज़त कीअं कंदो? भित मज़बूत हुजे, दरवाज़ो लोहो हुजे, उनखे लोहो कुल्फ हुजे, हथ में टार्च बत्ती हुजे, लठ बि हुजे, बंदूक बि हुजे, चौकीदार होशियार हुजे, न त चोर अंदरि ईंदो, न त चोर अंदरि ईंदो। चोर इन हीअ ढोर खे काहींदो, चोर इहो पैसो खणंदो, चोर इहो सोन खणंदो, चोर घर जो सामान खणंदो। त तव्हां चोर जे हिफ़ाज़त जे लाइ दुनिया जा असबाब रखंदा हो। इंसानो
तव्हां असां जो ढोर ढगा मेहूं चोरी थियनि, इहो एतिरो नुक़सानु नाहे। सभ खां वॾो नुक़सानु इहो आहे जो इंसान खे रब जी सुञाण न थिए ऐं इंसान जी आख़िरत हली वञे। तंहिंजे करे दुनिया में चोर सामान खे चोरी कंदो आहे, शैतान इंसान जे ईमान खे चोरी कंदो आहे। हाणे जॾहिं शैतान तव्हांजो दुश्मन आहे, कीअं दुश्मन आहे? जो जॾहिं क़ुरान शरीफ़ तव्हां असां इंसाननि खे पढ़ण जो हुकुम आहे, इज़ा क़राअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। ऐं महबूब मुस्तफ़ा, जॾहिं तूं क़ुरान पाक पढ़ी, औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम अॻ में पढ़। इहा औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाह खां अॻ में छो आहे? हिन जे करे उन चोर खे मोचड़ो लॻे। उहो जेको शैतान तव्हांजे ईमान ते हमिलो कंदो, तव्हांजे दिलि में जेका अल्लाह सां मुहबत आहे, आख़िरत सां जेको ताल्लुक़ आहे, मुहम्मद मुस्तफ़ा सां जेका निस्बत आहे, हलाल पाकीज़ा ज़िंदगी जी जेको पाकीज़ा माहौल आहे, शैतान इन शइ खे अची चोरी कंदो। तंहिंजे करे शैतान खे तव्हां लठ सां त नथा भॼाए सघो, बंदूक सां त नथा भॼाए सघो। जीअं दुनिया में चोर खे दुनिया जे असबाबनि सां भॼाईंदा हो, हिते शैतान खां भॼाइण जे लाइ कहिड़ी शइ आहे? अल्लाह जो यादि करणु, अल्लाह जो ज़िक्र। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ सभ खां वधीक अफ़ज़ल ज़िक्र आहे। क़ुरान पाक जे पढ़ण सां शैतान भॼी वेंदो। ख़ुदि हदीस पाक आहे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं घर में रोज़ानो सूरत बक़रह पढ़ी वेंदी, इते शैतान न ईंदो, जिन्नात न ईंदा, शैतान न ईंदो। त मालूम थियो त क़ुरान शरीफ़ जे पढ़ण सां शैतान भॼी वेंदो। हाणे क़ुरान पाक जे पढ़ण खां अॻ में अल्लाह साईं तालीम ॾिनी, इज़ा क़राअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। जॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ो, अॻ में औज़ बिल्लाहि पढ़ो, ताकि शैतान तव्हां खां डुकी वञे, पासे थी वञे, तव्हां ते क़ुरान पाक अल्लाह जे ज़िक्र जो असरु थिए, अल्लाह जे ज़िक्र जो असरु थिए। इन जे करे अल्लाह जो ज़िक्र इंसान ज़ात जे लाइ ज़रूरी आहे। ऐं जेको बानो अल्लाह जो ज़िक्र थो करे, रब खे यादि थो करे, इहो इंसान ईअं ई आहे जीअं राति जे वॻड़े में हिकिड़ो इंसान घुमे थो। चोर आहे, बदअमनी आहे, ख़तरो आहे, लेकिन हिकिड़ो इंसान कंहिं शइ जी परवाह ई नथो करे। न हुनखे चोर जी परवाह आहे, न हुनखे कंहिं बदअमनी जी परवाह आहे, न उनखे जान जो ख़तरो आहे। चवे थो, बाबा मां फिलाणे सरदार साहब जो माण्हू आहे, मूंखे कुझु बि नुक़सानु न थींदो। मां फिलाणे SP साहब जो माण्हू आहे, मूंखे कुझु बि नुक़सानु न थींदो। मां फिलाणे MPA साहब जो माण्हू आहे, मूंखे कुझु बि नुक़सानु न थींदो। मां सदर वज़ीर आज़म जो माण्हू आहे, मूंखे कुझु बि नुक़सानु न थींदो। पोइ जे इहो राति जे वॻड़े में चोर खां ख़ौफ़ डपु नथो रखे, उहो इंसान जंहिं दुनिया में पंहिंजे अल्लाह खे जॻह ॾिनई ऐं अल्लाह जो ज़िक्र कयई ऐं क़ुरान शरीफ़ पढ़ियई ऐं रब जो सजदो कयई, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत खे अपनायई, त रब बि चवे थो, जेको बानो मां रब खे राति जे वॻड़े में यादि थो करे, इहो बानो बि मां रब जो आहे, इनखे कुझु बि ख़ौफ़ ऐं ख़तरो न आहे। त इंसानो, अल्लाह जो ज़िक्र ऐं अल्लाह जो यादगिरो एतिरो ज़रूरी आहे त दुनिया जे फितने फ़साद जो सबबु, उन खां रुकावट तव्हां असां वटि काई शइ कोन्हे सवाइ क़ुरान पाक जे। जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था त मुआशिरे मां ज़िना ख़तमु थिए, त क़ुरान पाक खे चिंबड़ी पओ। जेकॾहिं चाहियो था त मुआशिरे मां चोरी ख़तमु थिए, क़ुरान पाक खे चिंबड़ी पओ। जे चाहियो था त मुआशिरे मां सूद ऐं हराम खोरी जी नफ़रत हली वञे, इंसान मुसलमान हराम न खाइनि, क़ुरान पाक खे चिंबड़ी पओ। जे चाहियो था त मुआशिरे में इंसान ज़ात जी इज़त हुजे, क़ौमियत जे बुनियाद ते इंसान जो खून रेज़ी न थिए, फ़िरके वारियत जे बुनियाद ते इंसान जी खून रेज़ी न थिए, अहिड़े नमूने सां ज़मीन बने ॿारे ते इंसान जी खून रेज़ी न थिए, त पोइ तव्हां जे लाइ सदे बाब दुनिया जूं शयूं न आहिनि, बल्कि अल्लाह जे कलाम क़ुरान पाक खे चिंबड़ी पओ। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुआशिरे में अचनि था, उनखे इस्लाम जहालत जो दौर थो चए। अल्लाह साईं क़ुरान मजीद में उन जो नक्शो बयानु कयो।
उज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। रब साईं फरमाए थो इंसानो मुहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पहिरियां, दीन इस्लाम खां पहिरियां, क़ुरान पाक खां पहिरियां तव्हां इंसान शिरक सां, कुफ़र सां, गुनाहनि बुराइनि सां जहन्नम जे खॾ में वञो पिया। पर फ़अनक़ज़कुम मिनहा, मां रब मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ी हस्ती मोकिले अव्हां खे जहन्नम खां बचायोसीं। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मसली व मसलुकुम करजुलिन इस्तौक़द नारा। मां अल्लाह जे नबीअ जो मिसाल, अव्हां इंसाननि जो मिसाल ईअं है जीअं बाहि हिकिड़ी ॿरे, पोइ बाहि जे तरफ़ हिकिड़ो इंसान थो अचे त उहो बाहि में अची किरे, लेकिन हिकिड़ो इंसान उनखे बाहि खां बचाए। पोइ जेको बाहि खां बचाए इहो न केॾो वॾो ख़ैरख़्वाह हूंदो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसानो तव्हां ज़िना सां, शराब सां, ज़ुल्म सां, चोरीअ सां, हरामखोरीअ सां, शिरक सां, कुफर सां, मुआशिरे जे बद अख़लाक़नि ऐं गुनाहनि सां तव्हां जहन्नम जे खॾ बाहि जे तरफ़ वञो पिया। मां अल्लाह जे रसूल फ़इन्नी आख़िज़ुन बिहुज्ज़िकुम, मां अल्लाह जो रसूल तव्हांखे चेल खां भाकुर विझी करे उन जहन्नम खां बचायां थो। त इंसानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां जेको जहालत जो दौर हो, तव्हां उन ते नज़र कंदो, जीअं अॼु मुआशिरे में तव्हांखे बुरायूं ॾिसण में अचनि थियूं, उन दौर में बि इहे ई बुरायूं एतिरे क़दुरु जो ख़सीस ॻाल्हि ते इंसान जो क़त्ल ऐं खून थींदो हो। को उठ कंहिंजी पोख में घुरे त उहो मालिक पोख जो उठ खे हकलींदो न हो, परे खां तीर हणे। पोइ उहो जॾहिं तीर हणे उठ खे लॻंदो त हाणे उठ जो जेको मालिक हूंदो हो उहो उन हीअ पोख वारे खे मना न कंदो, उहो परे खां तीर हणंदो। ईअं थोरी शइ ते, पोख ते, जानवर घिरण ते, जानवर जे अचण ते इंसाननि जो खून ऐं क़त्ल ऐं बेहुरमती थिए। औस ऐं ख़ज़रज अरब जा क़बीला हा, इन में पुराणी खून रेज़ी हुई, लेकिन इहे खून रेज़ियूं, इहे इन्हनि में नफ़रतूं ख़त्म कंहिं सां थियूं? पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम ऐं तरबियत ऐं क़ुरान पाक जे वाबस्तगी ऐं तालुक़ सां उन्हनि मां खून रेज़ी उहा ख़त्म थी वई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ख़बर पवंदी हुई त ॿ ॼणा मुस्लमान के क़बीला पाण में विढ़नि था मुस्लमाननि जा, ऐं ईअं थियो आहे। हदीस पाक में अचे थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा, ख़बर पई त फिलाणे औस ऐं ख़ज़रज क़बीले जे अंदरि पाण में कुझु झेड़े जी नौबत आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया, सहाबा जी जमात सां उते आया, उन फितने खे टारियऊं। ऐं क़ुरान शरीफ़ छा थो चए? इन्नमल मुमिनून इख़्वा, तव्हां मुस्लमान कलमे गो सभु पाण में भाइर हो। मुख़्तलिफ़ रंग नसुल जा हो, लेकिन आयो पाण में भाइर। पोयां मस्जिद नबी में निमाज़ जो वक़्तु थियो, सहाबा जी जमात इंतज़ार में वेठी हुई, निमाज़ केरु पढ़ाए? बिलाख़िर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जन निमाज़ पढ़ाई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फितने झेड़े खे तारण विया। हाणे थोरो सम्झिजो, तव्हां असां इंसाननि वटि निमाज़ जी त अहमियत आहे, मस्जिद जी त अहमियत आहे, मदरसे जी त अहमियत आहे, हज उमरे जी त अहमियत आहे, लेकिन मुआशिरे में पाड़े में फितनो झेड़ो थींदो आहे, किन भाइरनि में, किन रिश्तेदारनि में, किन मुस्लमाननि में। आम इंसान उनखे रांदि ऐं तमाशो करे ॾिसंदो आहे। मुस्लमानो इहो दीन न आहे। दीन इहो आहे त जीअं तव्हां असां वटि निमाज़ जी अहमियत आहे, क़ुरान पाक जी अहमियत आहे, सुन्नत जी अहमियत आहे, ईअं मुआशिरे जी बि अहमियत हुजे। जेकॾहिं कंहिं पाड़े में, कंहिं इंसाननि में झेड़ो फितनो थिए थो त उहो इंसान वञी उन फितने खे टारे। इहा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे, सुन्नत मुबारक आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक इहा आहे त फितने फ़साद खे अल्लाह जो नबी वधण नथो ॾे, बल्कि उन फितने खे टारनि था। त क़ुरान शरीफ़ जे अचण खां पहिरियां उन्हनि इंसाननि में खून हो, ज़िना एतिरी ही जो उन्हनि घरनि जे मथां हिकिड़ा झंडा लॻल हूंदा हुआ टिनि कुंडनि ते। अरब जे जहालत जे दौर में त्रिकुंडो झंडो लॻल हूंदो हो। इहा अलामत हूंदी हुई, निशानी हूंदी त इन घर में बेहयाई ऐं बुराई थींदी।
पोइ जेको मर्द अचे जेका औरत अचे। इहो अरब जे अंदरि ज़िना जो माहौल हो। अहिड़े तरीक़े सां सूद ऐं हराम जो माहौल केतिरो हो जो इंसान में रहम त कोन हो, पराए हक़ खाइण खे इंसान गुनाह न सम्झंदो हो, गुनाह न सम्झंदो हो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो यतीम ॿारड़ो आयो, साईं अल्लाह जा रसूल, असांजे खजनि जो बाग़ आहे, फिलाणे पाड़ेसिरी उन ते कब्ज़ो कयो आहे, असांजो अबो फौत थी वियो आहे, असां सग़ीर हूं, नंढड़ा हूं, अवां अल्लाह जी नबीअ जी ख़िदमत में दाह खणी आयो आहियां, मूंखे पंहिंजो हक़ मिले। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पाड़ेसिरी खे घुरायो, ख़िदमत में आयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हीउ यतीम ॿारड़ो तुंहिंजे लाइ दाही आहे, असांजे खजनि जे बाग़ ते हिन कब्ज़ो कयो आहे, तंहिंजे करे तूं बाग़ हिनखे ॾे। चइसे मां बाग़ त न ॾींदुमि, इन्हनि जो नाहे मुंहिंजो आहे। को इंसान दुनिया जो हरीस हूंदो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बार बार फरमायो, एतिरे क़दुरु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे तरग़ीब ॾिनी, फरमायो तूं हिन यतीम खे बाग़ ॾींदे, मां अल्लाह जो नबी तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो, रब तोखे जन्नत में सुहिणो बाग़ ॾींदो। लेकिन तॾहिं बि हुनखे रहम न आयो। को इंसान ईअं बेरहम थींदो आहे, गुनाहनि जे करे दिलि ते अहिड़ो असरु थींदो आहे। हाणे उहो शख़्स हलिया ॿई, यतीम बि हलियो, पाड़ेसिरी ज़ालिम बि हलियो। उन ख़िदमत में हज़रत अबुल अहदरज रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सॻोरो वेठो हो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयनि, साईं अल्लाह जा रसूल, तव्हां जेको यतीम ॿारड़े जे लाइ बाग़ पिया वठो, जे इहो बाग़ मां इन खां वठी करे रक़म पैसनि में ऐं इन यतीम खे ॾियां, पोइ मूंखे जन्नत जे बाग़ जी ख़ुशख़बरी मिलंदी? फरमायो अबुल अहदरज, जेकॾहिं तूं इहो कमु थो करें, तोखे जन्नत जो बाग़ त मिलंदो, पर तोखे मां अल्लाह जे रसूल पैगंबर जूं दुआऊं बि हासिल थींदियूं। तूं मां नबीअ जी दिलि ख़ुशि कंदे जो हिकिड़े यतीम कमज़ोर इंसान ते तूं रहम थो करें। साहबी हज़रत अबुल अहदरज उन वटि वियो, पाड़ेसिरी वटि, चए मूंखे बाग़ ॾे, चए रक़म चाहे, चए रक़म हेतिरी आहे, चए रक़म पंहिंजी वठि। साहबी उनखे रक़म ॾिनी, उहो बाग़ वठी हज़रत अबुल अहदरज रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सॻोरो ख़ुदा कारण यतीम ऐं मिस्किन खे ॾिनई, हे तुंहिंजो बाग़ आहे। साहबी सॻोरो आयो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में, साईं अल्लाह जा रसूल, तव्हां जेको बाग़ पिया वठो यतीम जे लाइ, मां उहो उन खां रक़म में वठी ऐं यतीम खे ख़ुदा वास्ते ॾेई आयो आहियां। महबूब मुस्तफ़ा फरमायो, अबुल अहदरज, तोखे जन्नत में त बाग़ मिलंदो, पर तूं मां अल्लाह जे नबीअ जी दिलि खे ख़ुशि कयो आहे, मां अल्लाह जो रसूल पैगंबर तोखे दुआऊं थो ॾियां। इहो दीन आहे, इहो दीन आहे। तंहिंजे करे इंसानो क़ुरान पाक सां वाबस्तगी छो ज़रूरी आहे, उनखे हिकिड़ी मिसाल सां सम्झो। तव्हां इंसान हो, तव्हांजो हे जिस्म, हे वजूद आहे, ढांचो आहे। हिते तव्हां वेठा हो मुराद ॻोठ में, हितां कंहिं इंसान खे सफ़र करिणो आहे इस्लामाबाद, कराची, लाहौर जे तरफ़, इहो कीअं वेंदो? ॿ शयूं हुजनि। हिकु त उनखे सुवारी हुजे, उन सुवारीअ में बत्ती हुजे। तव्हां कार ते वेहो, मोटरसाइकिल ते वेहो, बस ते वेहो, रेल ते वेहो, जंहिं ते बि सफ़र कंदो, हिकु उन में बत्ती हुजे। ॿिए नंबर ते ईअं हे त ॿाहिरां उन इहो जेको ड्राइवर हुजे, हलाईंदड़ हुजे, उन जे अखियुनि में बि नज़र दीद हुजे। पर हिकिड़ो माण्हू राति जे वॻड़े में हितां त निकितो, हे त कार में वेठो आहे, पर कार खे बत्ती कोन्हे। हाणे हे थो चए त मां हितां वेंदुमि हैदराबाद, कराची वेंदुमि, इहो पहुचंदो? न पहुची सघंदो। छो त राति जो तुंहिंजो सफ़र तॾहिं थींदो जॾहिं इन गाॾीअ में, इन मोटरसाइकिल खे, इन कार खे बत्ती रोशनाई हुजे। हलो बत्ती रोशनाई त आहे, पर ड्राइवर कोन्हे। ड्राइवर खे अखियुनि में नज़र दीद कोन्हे, नाबीनो माण्हू आहे, अंधो माण्हू इंसान वेठो आहे ड्राइवर स्टीरिंग ते, इहा गाॾी कीअं हलंदी? इहा त हली कोन सघंदी। मालूम थियो त तव्हांजो जिस्म दुनिया में कम जो तॾहिं आहे, तव्हां कंहिं मक़सद मंज़िल ते तॾहिं था पहुचो दुनिया जा इंसान, जो तव्हांजे चेहरे में अल्लाह साईं अखि जी रोशनाई रखी, जंहिंखे नज़र दीद चइबो आहे। ॿियो ॾींहं जो सिज जी रोशनाई आहे, राति जो चंड ऐं बत्तीअ जी रोशनाई आहे, इंसान मंज़िल ते वञी पहुचे थो। इंसान हो, हाणे जेकॾहिं ॿिन्हिनि रोशनाइनि मां हिकिड़ी रोशनाई ख़तम थिए त इंसान बेकार आहे। जेकॾहिं बत्ती जी रोशनाई आहे, अखि में नज़र दीद कोन्हे, तॾहिं बि इंसान कंहिं खॾ में किरंदो, कंहिं नाले में किरंदो, कंहिं बने सां न हली सघंदो। अंधे इंसान खे चओ हितो मुराद ॻोठ खां हलियो वञ, तूं ॿिए वार ॿिए शहर में नथो वञी सघे, कंहिं खॾ में किरंदो, किथे नुक़सान थी पवंदो। हलो हिकिड़े इंसान खे अखि में नज़र दीद त आहे, पर बत्ती न आहे, रोशनाई न आहे।
ॾींहं जो सिज जी रोशनाई न आहे, राति जो चंड ऐं बत्तीअ जी रोशनाई न आहे, इहो इंसान बि रस्ते सां न हली सघंदो। तव्हां तॾहिं मक़सद ते पहुचंदव मंज़िल ते जॾहिं तव्हांखे ॿ रोशनायूं हुजनि। ईअं ई इंसान रब अहकमुल हाकिमीन तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो आहे। दुनिया में अचण जो मक़सद ईमान ऐं इस्लाम जी ज़िंदगी आहे, अल्लाह सां ताल्लुक़ आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, अल्लाह जी इबादत आहे। हाणे अल्लाह साईं तव्हांजे लाइ जन्नत जो घर ठाहियो आहे। हर इंसान खे उन जन्नत में पहुचणो आहे। हर इंसान खे जन्नत में पहुचणो आहे। उन जन्नत जे पहुचण जे लाइ रब साईं ॿ रोशनायूं रखियूं। हिकिड़ी दुनिया में कहिड़ी रोशनाई आहे जेका अखि जे नज़र ऐं दीद वांगुरु आहे, उहा रोशनाई आहे ईमान ऐं कलमे जी। जॾहिं इंसान कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ईमान ऐं कलमे सां उन जी दिलि में नूरानी हिकिड़ी अखि ऐं नज़र दीद थी थिए। हाणे इन दीद जे लाइ अल्लाह साईं ॿाहिरियों हिकिड़ी बातिनी रोशनाई रखी, जंहिं रोशनाईअ खे क़ुरान पाक चइबो आहे। इहा अल्लाह साईं अर्श खां मोकिली। हाणे क़ुरान जी रोशनाई इन मुस्लमान खे मिलंदी। इन इंसान इहो इंसान क़ुरान जी रोशनाईअ में हलंदो, हिन खे रब जी सुञाण थींदी। इहो इंसान शिरक खां बची वेंदो, कुफ्र खां बची वेंदो, तौहीद जी ज़िंदगी मिलंदी। मुहम्मद मुस्तफ़ा जी सुञाण क़ुरान पाक जी रोशनाईअ सां, सहाबा जी सुञाण क़ुरान शरीफ़ जी रोशनाईअ सां, अहल बैत जी सुञाण क़ुरान पाक जी रोशनाईअ सां, जन्नत जी सुञाण क़ुरान शरीफ़ जी रोशनाईअ सां, जहन्नम जी सुञाण क़ुरान पाक जी रोशनाईअ सां, क़यामत जो डपु ऐं ख़ौफ़ क़ुरान पाक जी रोशनाईअ सां, हलाल हराम जी सुञाण क़ुरान शरीफ़ जी रोशनाईअ सां, त इंसान खे अल्लाह जी दीन इस्लाम इंसानियत जी सुञाण थींदी क़ुरान पाक जी रोशनाईअ सां। तंहिंजे करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुआशिरे में ज़िना हुई, जंहिं में शराब हो, जंहिं में चोरी हुई, जंहिं में सूद हो, जंहिं में ज़ुल्म हो, जंहिं में इंसान ज़ात जी हक़ तलफ़ी ही, मुहम्मद मुस्तफ़ा उन मुआशिरे खे क़ुरान पाक सां जोड़ियो। तंहिंजे करे इंसानो दुनिया जो सुधारो क़ुरान पाक आहे। क़ुरान शरीफ़ खां वधीक काई शइ कोन्हे। ख़िदमत में अर्ज़ु कयुमि, इंसान सां चइनि शयुनि जो तालुक़ आहे। तव्हां असां इंसान हूं, दुनिया में रहूं था। हाणे जेकॾहिं ईमान कलमो त आंदोसीं, हाणे जेकॾहिं अव्हां जो क़ुरान पाक सां ताल्लुक़ हूंदो त क़ुरान शरीफ़ सां तव्हांजे दिलि जे मथां शैतान जो असरु न थींदो। शैतान जो असरु न थींदो। इन जे करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जॾहिं वहयु पाक अचे थो, हज़रत जिब्रील थो चए अव्हां क़ुरान पढ़ो, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिनो मां अन बिकार इन, मां पढ़ियल न आहियां। उन वक़्त में हज़रत जिब्रील भाकुर पातो। छो भाकुर पातई? इन भाकुर में फ़रिश्ते में इहा हिकमत हुई ताकि पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर तां शैतान जो असर ख़त्म थी वञे। शैतान जो असर ख़त्म थी वञे। हदीस पाक आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे फरमायो, शैतान इंसान खे गुनाह जे तरफ़ आमादा कंदो आहे। फरमायो मुंहिंजो शैतान खे मुंहिंजे मथां तसल्लुत न थींदो, मुआरे शैतान कलमो पढ़ियो आहे। खुद हदीस पाक है। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के ॿियो फ़रिश्ते हज़रत जिब्रील भाकुर जो को पातो, उन भाकुर में हिकमत इहा हुई ताकि नफ़्स जो असर ख़त्म थिए। तव्हां असांजे जिस्म जे अंदरि शैतान दिलि जे मथां वेहंदो आहे। नफ़्स इंसान जे दुन जे हेठां वेहंदो आहे, जिथे इंसान खे ख़्वाहिश गुनाह बुराईअ जे तरफ़ आमादा कंदो आहे। ज़िना जे तरफ़, बुराईअ जे तरफ़, ख़्वाहिश जे तरफ़ नफ़्स आमादा कंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं क़ुरान मजीद में फरमायो, उहो इंसान कामयाब आहे वनहन नफ़्स अनिल हवा, जंहिं पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिशात खां रोकियो। हाणे हज़रत जिब्रील भाकुर इन जे करे पातो ताकि महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे रसूल पैगंबर जी ज़िंदगी अहिड़ी थी वञे जो नफ़्स जो असर न थिए। इन जे करे उहो इंसान जेको क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखंदो, क़ुरान पाक सां वाबिस्तगी रखंदो, इन इंसान ते नफ़्स जो असर न थींदो, नफ़्स जे असर खां बची वेंदो। टी शइ इंसान सां ताल्लुक़ आहे जवानी ऐं ग़फ़लत जो। जवानी ऐं ग़फ़लत जो पोढ़ो इंसान थींदो आहे, महजी शरीफ़ में ईंदो, नमाज़ पढ़ंदो, क़ुरान पढ़ंदो, ज़िक्र कंदो, लेकिन नौजवाननि खे तव्हां नज़र कंदो झेड़े में हूंदा, फितने में हूंदा, ज़िना में हूंदा, चोरी में हूंदा, बदकारी में हूंदा, बुराईअ जे तरफ़ हूंदा,
छो नौजवान गुनाह ते वेंदो आहे त जुवानी इंसान खे गाफ़िल कंदी आहे, ओ जुवानी इंसान खे धोखो विझंदी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत जिब्रील फ़रिश्ते इन जे करे भाकुर पातो ताकि मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक जुवानीअ जे गफ़लत खां निकिरे। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक उहा थी वई। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़कुरुल्लाह कुल्ल अहयानिन, मुहम्मद मुस्तफ़ा हर वक्त हर घड़ी अल्लाह जो ज़िक्र कंदा हा, एतिरे क़दुर जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा तनाम ऐनाय वला तनाम क़ल्बी, मां अल्लाह जो रसूल जॾहिं बिस्तरे ते सुम्हंदो आहियां मुंहिंजे अखि खे त निंड हूंदी आहे, लेकिन मां मुहम्मद मुस्तफ़ा जी दिलि ऐं ज़ुबान रब जे ज़िक्र में मशगूल हूंदी आहे। हाणे अल्लाह जे नबीअ जी ज़िंदगी अहिड़ी आहे जो उन जी निंड भी ज़िक्र वारी थी थिए, उन्हनि जो वेहण भी ज़िक्र वारो थो थिए, उन्हनि जा 24 कलाक अल्लाह जे ज़िक्र में आहिनि, रब जी बंदगी में आहिनि। त इन जे करे क़ुरान हज़रत जिब्रील भाकुर पातो ताकि उन हीअ जवानी गफ़लत जो असर ख़त्म थिए। इतां तव्हां असां इंसाननि खे सबक़ मिलियो, जेको इंसान क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखंदो शैतान जो असर न थींदो, जेको इंसान क़ुरान पाक खे चिंबड़ी पवंदो उन ते नफ़्स जो असर न थींदो, जेको इंसान क़ुरान शरीफ़ खे चिंबड़ी पवंदो क़ुरान पाक सां उन जी ज़िंदगी ज़िक्र ऐं अल्लाह जे ताल्लुक़ वारी बणबी, इहो इंसान गुनाह ऐं बुराई गफ़लत जी तरफ़ न वेंदो। इहा आहे अल्लाह जे नेकन सालिहन बाननि जी इहा ज़िंदगी आहे। पंहिंजा हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह हाले जी शरीफ़ वारा, उन्हनि जो हिकिड़ो फ़क़ीर आहे, अहिड़ो नेक सालिह बानो ज़ाकिर बानो जो राति जो बिस्तरे ते सुम्हे निंड करे त उन निंड में क़ादरी सिलसिले जो ज़िक्र कंदो आहे, जेको तव्हां असां ज़िक्र कंदा आहियूं मग़रिब खां पोइ, ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह, इल्लल्लाह जी तस्बीह, अल्लाह जी तस्बीह, हू जी तस्बीह। हाणे पयो त निंड में आहे गहरी निंड में, लेकिन उन निंड में उन जो ज़िक्र थो थिए, एतिरो ज़िक्र ॾाढियां जो घर जा भाती उन जा ॿुधनि था। हिकिड़े अल्लाह वारे सां ताल्लुक़ जो एतिरो असर थो थिए त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक केॾी न वॾी कमाल वारी हूंदी, सहाबा जी ज़िंदगी केॾी न वॾी कमाल वारी हूंदी। तंहिंजे करे इंसान दुनिया जो सुधारो, दुनिया जो सुधारो, मुआशिरे जो सुधारो, तव्हां केतिरा बि कानून ठाहियो कॾहिं बि इंसान कोन सुधरंदा जेसीं ताईं इंसान क़ुरान पाक सां ताल्लुक़ न रखण। तंहिंजे करे मुआशिरे जो सुधारो क़ुरान शरीफ़ आहे, क़ुरान इंसान जी दिलि ते सहो सिधो असर कंदो आहे, क़ुरान इंसान जी दिलि ते असर कंदो आहे। इन जे करे कंहिं बि किताब जे पढ़ण सां इंसान एतिरो न सुधरंदो जेतिरो क़ुरान पाक जे पढ़ण सां इंसान सुधरी वेंदो। मुसलमानो, जॾहिं दुनिया में बेहयाई आहे, दुनिया में बदअखलाक़ी आहे, दुनिया में बुराई आहे, दुनिया में बदअमनी आहे, दुनिया में इंसान बदअखलाक बणिजी आहिनि, त उन्हनि जो इलाज दुनिया जे अंदरि कुझु बि न आहे सवाइ क़ुरान पाक जे। क़ुरान शरीफ़ वरी शइ आहे। ॾिसो सहाबी सगुर आहिनि, हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहिनि, सहाबिन खे नफ़ली रोज़ो आहे। हाणे सहाबी सगोरनि खे ख़्याल थियो त शाम जो रोज़ो असां गोश्त ते अफ़्तार कयूं, झंग जे तरफ़ वञनि था, हिकिड़ो बकरार थो मिले जेको यहूदीअ जूं बकरियूं थो चारे, ग़ुलाम बानो आहे, यहूदी जूं बकरियूं थो चारे। बकरार खे अब्दुल्लाह इब्न उमर था फरमाइनि, हिकिड़ी बकरी असांखे रक़म में ॾे। चइसई नथो ॾेई सघां। चए छो? चइसई ही बकरियूं मुंहिंजियूं न आहिनि, हे यहूदी जूं आहिनि, मां उनजो नौकर आहियां, ग़ुलाम आहे। चए उहो तोसां गॾु आहे? चए न उहो त मदीने में आहे। चए तोखे ॾिसे थो? चए ॾिसे त कोन थो। चए पोइ दुनिया में माण्हू ईअं हूंदो आहे, कूड़ ॻाल्हाईंदो आहे। घणा माण्हू हूंदा आहिनि तव्हां असां मुआशिरे जे अंदरि पराए हक़ खाइण खां इंसान घणो कूड़ ॻाल्हाईंदो आहे। त पोइ अब्दुल्लाह बिन उमर उनजे ईमान जी कैफ़ियत पियो ॾिसे। चए भला हाणे तूं हीअं कर त तूं उनखे कूड़ हणजांसीं, बगड़ को आयो, बकरी खाई वियो, का बीमारी पई, तोखे ॾिसे त कोन थो, तूं 5 रुपया पाण वटि रखजांइ। त उहो ग़ुलाम बकरार बानो जेको बकरियूं थो चारे, अल्लाह सां ईमान जो ताल्लुक़ कहिड़ो आहे, क़ुरान पाक जो रंग छा आहे? हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खे चवण लॻो त फ़अैनल्लाह अब्दुल्लाह बिन उमर, मां उन यहूदीअ खे ॻाल्हि कयां, मुंहिंजी ॻाल्हि ते भरवसो कंदो, लेकिन अल्लाह रब खे छा जवाबु ॾींदुमि? रब त मूंखे ॾिसे थो। ऐं इहा शइ क़ुरान पाक सम्झाई। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। क़यामत जो ज़िक्र अल्लाह से बार बार क़यामत जो ज़िक्र कयो आहे, बार बार। जाते क़ुरान शरीफ़ में अल्लाह जे ख़ौफ़ जो बयान आहे,
को भी कुरान पाक जो वर्को पन्नो अड़ो खाली ना है जाते क़यामत जो जिक्र न हुजे, क़यामत जो जिक्र न हुजे। छो त इंसान अल्लाह जो खौफ रखो, तंहिंजे करे इंसाननि जे सुधारे जे लाइ कुरान पाक आहे। कुरान शरीफ़ जी वाबिस्तगी इंसान खे इंसान थी बणाए। इन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे कुरान शरीफ़ सां वाबिस्तगी ॾे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मदारिस दीनीअ जे अंदरि मुसलमाननि जे बच्चनि खे कुरान पाक जी तालीम मिलंदी आहे। ऐं आलिमनि जो वजूद, दीनदारनि जो वजूद दुनिया में वॾी रहमत आहे, वॾे में वॾी रहमत आहे। त तव्हां असां वटि हुक्मरान बेदीन आहिनि, जंहिंजे करे आलिम दीन जी हिफ़ाज़त न आहे। तव्हां ॾिसो था अवां जे पाकिस्तान जी रियासत जे अंदरि उलमा खे शहीद थो कयो वञे। ताज़ो उन फ़िरके वारियत जे फितने में अची करे हिकिड़े आलिम दीन खे निशानो बणायो वियो। ऐं मुसलमानो जॾहिं खां वठी बरतानिया अंग्रेज़ हिन ख़िते ते आयो, जिथे इस्लामी माहौल हो, अंग्रेज़ या दुनिया जूं बातिल कुवतूं जॾहिं बि हुकूमतूं पंहिंजो इक़्तिदार हलणु चाहींदियूं आहिनि त उन मुआशिरे जे अंदरि टे शयूं आम कंदियूं आहिनि। हिकु उन्हनि में खून थिए, या ज़मीन जे बुनियाद ते, या क़ौम जे बुनियाद ते, या फ़िरके जे बुनियाद ते। तव्हां ॾिसो इमरान साहब जी हुकूमत आहे, हाणे सूबनि जे अंदरि इख़्तिलाफ़ थी वियो। तव्हांजी सिंध सूबे में हाणे उन हीअ सूबे जी तक़सीम ते अहिड़ा उहे नुमाइंदा उछलाया अथऊं ताकी हीअ क़ौम इन में उलझियल रहे, असां पंहिंजो आराम सां इक़्तिदार ते वेहूं। या वरी क़ौमियत जे बुनियाद ते तव्हां असां वटि केतिरो इंसाननि जो खून थींदो आहे, कंहिं बिरादरी जो कंहिं सां जहिड़ो, कंहिंजो कंहिं सां जहिड़ो, उन ते खून थींदो आहे, क़त्ल थींदो आहे, लेकिन उन हुक्मराननि जे मथे जी जुव बि कोन थी चुरे। उहे त इन शइ खे चाहींदा आहिनि त क़ौमूं पाण में विढ़ियल हुजनि ताकी असां इक़्तिदार आसानी सां कयूं। टियों मज़हब ऐं फ़िरके वारीअ जे बुनियाद ते। तव्हां ॾिठो मुहर्रमुल हराम जे महीने में जेका सहाबा इकराम जी तौहीन थी, जंहिं कुतनि बकवास कई, इहा बकवास ईअं बेजा अजाई न हुई, इहा हिकिड़े मनसूबे जे तहत बकवास कई वई। छो? हिन जे करे ताकि तव्हांजे इस्लामी रियासत जे अंदरि 1973 जेको 73 जो इस्लामी आईन ऐं कानून आहे, जंहिंमें इहा शइ आहे नामूसे रिसालत जी हिफ़ाज़त, उन जो कानून आहे। तौहीन रिसालत जेको कंदो उनखे उन जे लाइ कानून आहे। सहाबा जी जेको तौहीन कंदो उन में कानून आहे। क़ुरान शरीफ़ जी जेको बेअदबी कंदो उते कानून दफ़ात आहिनि। अहिड़े तरीक़े सां शाइर इस्लाम जी जेका तौहीन कंदो उन जा दफ़ात आहिनि। असुल इहो 73 जो इस्लामी आईन ऐं कानून उनखे ख़तमु करणो हो, जंहिंजे लाइ मुहर्रमुल हराम जे महीने में सहाबा इकराम जी तौहीन कराई वई ताकि हे मज़हब ऐं दीन सां वाबिस्तगी रखंदड़ मुसलमान इंसान हिक ॿिए जे पाण में खून रेज़ी ऐं क़त्ल जे पोयां हुजनि। सुभाणे असां दुनिया खे ॾेखारियूं त बाबा ॾिसो, मज़हब माना दहशत गर्दी, मज़हब माना फितनो फसाद, मज़हब माना नफ़रतूं, ताकि सुभाणे पाकिस्तान मां असां इस्लामी आईन ख़त्म कयूं। लेकिन इन्हनि साज़िशुनि खे कंहिं सम्झो, हज़रत मौलाना फज़ल रहमान इन्हनि साज़िशुनि खे सम्झो, जमियत उलमा इस्लाम इन्हनि साज़िशुनि खे सम्झो। अॼु अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना फज़ल रहमान जी क़यादत खे तव्हांजे पाकिस्तान जूं लिबरल ऐं सेक्युलर पार्टियूं पंहिंजो पेशवा ऐं अॻवान थियूं तस्लीम करनि। अॼु पाकिस्तान जे अंदरि मकातिब फ़िक्र हर मज़हब सां वाबिस्तगी रखंदड़ इंसान थो चए त फज़ल रहमान असांजो क़ाइद ऐं अॻवान आहे, जंहिं असांखे फ़िरके वारियत ऐं क़ौमी नफ़रतुनि खां कढी करे हिकिड़े वहदत ऐं मुल्क जे रियासत जी तरफ़ असांखे तवजो ॾियणु। नारे तकबीर! क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान, जमियत उलमा इस्लाम, नारे तकबीर! मुसलमानो, सियासत छा आहे? हिकिड़ा माण्हू वरी दीनदार नेक निमाज़ी थींदा आहिनि, दीनदार नेक निमाज़ी थींदा आहिनि, वरी सियासत खे ऐब सम्झंदा आहिनि। न बाबा, मस्जिद वियो मौलवी साहब, तव्हां आलिम दीन, तव्हां दीनदार नेक साल बुज़ुर्ग, तव्हांजो सियासत सां छा वञे? थोरो सम्झो सियासत छा आहे। तव्हां असांजे मुल्क जे अंदरि ख़त्म नबूवत जूं वॾियूं वॾियूं तहरीकूं हलियूं, अहरार जी तहरीक हली, हज़रत शाह अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह उन तहरीक जा अॻवान हा, सरवान हा। लेकिन 10,000 मुसलमान जॾहिं उन में शहीद था थियनि, कादियानियुनि खे कुफ्र जी फतवा नथी अचे। ॿिए तरफ़ हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह ऐवान असेंबली में अचनि था, जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जी
जो ज़हन था ठाहिनि, असेंबली ऐवान जे मेंबरनि जी ज़हन साज़ी करनि था, उन ज़हन साज़ीअ जो नतीजो इहो आहे जो हिकिड़े मुसलमान जे जिस्म मां रत बि कोन वड़ी, हिकिड़े मुसलमान जी बि क़ुर्बानी न थी, ऐं ऐवान ऐं क़ानून असेंबली जे अंदरि कादियाननि खे कुफ्र जी फतवा थी वई। अॼु ताईं कादियानी उन हीअ शइ ते रोए थो त उन आलिम दीन ऐवान असेंबली में सियासत जे मैदान में असांखे अहिड़ो मोचड़ो हयो आहे जो पाकिस्तान जे अंदरि असांखे ज़िल्लत जी ज़िंदगी गुज़ारणी थी पए। इहा उन सियासत जी इहा इनखे चइबो आहे सियासत। हुते हज़रत अताउल्ला शाह बुखारी 10,000 मुसलमान क़ुर्बान था थियनि, कादियाननि खे कुफ्र जी फतवा नथी अचे। हिते हिकिड़े बि मुसलमान जी रत नथी वढ़े ऐं कादियाननि खे कुफ्र जी फतवा अचे थी। इनखे सियासत ऐं जमीयत उलमा इस्लाम चइबो आहे। कल भी मुफ्ती जिंदा था, आज भी जिंदा। कल भी मुफ्ती जिंदा था, कल भी मुफ्ती जिंदा था। नारे तकबीर। तंहिंजे करे मुसलमानो, उलमा सां वाबिस्तगी रखो, उलमा सां ताल्लुक़ रखो ऐं आलिमनि जी बेअदबी कॾहिं बि न कयो, कॾहिं बि न कयो। ख़ासि तरह सां असांजा चंद इंसान ओताक ते बैठक ते होटल ते वेही आलिमनि जे मथां लबकुशाई ज़ुबान दराज़ी कंदा आहिनि। हज़रत मौलाना हुसैन अहमद मदनी 1857 में इलेक्शन जे मौक़े ते हलनि था। हिकिड़ो शख़्स आहे, कंहिं पार्टी जो लीडर आहे, मुसलमान आहे, लेकिन पंहिंजे कारकुननि खे वठी करे हज़रत हुसैन अहमद मदनी जी बेहुरमती थो करे। हज़रत हुसैन अहमद मदनी जे मथां उन्हनि भितर उछलाया, आलमनि खे उन्हनि ज़ख़्मी कयो, एतिरे क़दुरु जो हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि जी ॾाढ़ी मुबारक खे उन शख़्स शमसुद्दीन बेअदबी ऐं उन गुस्ताखी कई। नतीजे में हज़रत शोरश काश्मीरी रहमतुल्लाह अलैहि हज़रत हुसैन अहमद मदनी खे अर्ज़ु करण लॻा त साईं, जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी बेअदबी कई आहे, ॾाढ़ी मुबारक जी बेअदबी कई आहे, तव्हां उनखे बददुआ कयो। फरमायो इहा ई बददुआ उनखे खोड़ आहे जो हिन मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी बेअदबी कई आहे। हज़रत शोरश काश्मीरी रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, मां 8 ॾींहंनि खां पोइ उन इलाक़े में आयुमि जाते उहो मुसलमान रहंदो हो जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सुहारी हज़रत हुसैन अहमद मदनी जी ॾाढ़ी जा वार पटिया हा, ॾाढ़ीअ जी बेअदबी कई है, आलिम दीन खे उन लान तान कयो हो, आलिम दीन जी बेअदबी कई है। उन जो नतीजो उन शमसुद्दीन शख़्स ते इहो अल्लाह जो अज़ाब पियो जो 3 ॾींहंनि खां बाद उन जो वजूद ख़तम थियो, न उन जो जनाज़ो थियो, न उन खे कफ़न आयो, न उन खे कंहिं मुसलमान ॾिठो। हिन महल ताईं उन शख़्स जी न जनाज़े न क़ब्र जी ख़बर आहे। उन हिकिड़े आलिम दीन सां साम्हूं थियो, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी बेअदबी कई, अल्लाह साईं उन खे इहा सज़ा ॾिनी जो हिन महिल ताईं न उन जो जनाज़ो थियो आहे, न उन जे कंहिं लाश जो अतो पतो आहे। त मुसलमानो, कॾहिं बि उलमा जी बेअदबी न कयो। उलमा अल्लाह जा वली आहिनि, नेक सालेबान आहिनि। जीअं उलमा जी तौहीन नाहे करणी, ईअं सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी बि इंसान बेअदबी खां पाण खे बचाए। हज़रत ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैहि हज़रत हमादुल्लाह हालिजी नम्बरल्लाह मरक़दहू जा ख़लीफ़ा आहिनि। रुस्तम जे भिक सां हिकिड़े ॻोठड़े में हिकिड़ो शख़्स हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे शान में बेअदबी थो करे। जॾहिं बेअदबी कयईं, उतां जा मुसलमान तेश में आया, लठियूं कुहाड़ियूं उन्हनि खयूं, हुननि जे क़ौम जा माण्हू बि उथिया। हज़रत ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो वली उन इलाक़े में आयो, मुसलमाननि खे चवणु लॻो, तव्हांजा जज़्बात सही आहिनि, तव्हां लठ कुहाड़ी सही खई आहे, तव्हांखे ईमानी गैरत आहे, पर फरमायो छो न रब खां दुआ घुरूं। जंहिं सहाबीअ जे शान में बेअदबी कई आहे, रब उनखे अहिड़ो अज़ाब ॾे, अहिड़ी पकड़ करेसि जो दुनिया उन मां सबक़ पिराए। हज़रत ख़लीफ़ा अहमदीन हथड़ा खया, मुसलमान जमायतनि हथड़ा खया। हज़रत ख़लीफ़ा साहब दुआ में लफ़्ज़ फरमाया, रब जंहिं सहाबीअ जे शान में बेअदबी कई आहे, अहिड़ो उन खे सबक़ ॾे, अहिड़ो अज़ाब ॾेसि, मौत बि जल्दी न अचे, इलाक़ो बि उन मां सबक़ हासिल करे। हज़रत ख़लीफ़ा साहब जी दुआ खां बाद उन जंहिं सहाबीअ जी बेअदबी कई, अल्लाह जो अज़ाब इहो शुरू थियुसि जो जंहिंमहिल बि उहो शख़्स पेशाब करे त पेशाब पंहिंजे मुख में करे, पंहिंजो ई पेशाब पंहिंजो ई मुट पंहिंजे मुंहं में हणे। जॾहिं उन पंहिंजो मुट पंहिंजो पेशाब मुंहं में हणणु शुरू कयो,
जिस्म में धप थियसि, जरासीम जीत पयसि, अहिड़ी उनखे तकलीफ़ शुरू थी जो घर जे भातियुनि हुन खां ॿाहिरि कढो, आबादीअ खां ॿाहिरि कढियो, ओ हिकिड़े ज़मीन में कंहिं वण जे हेठां उछले छॾियऊं। उन इहे जा रिश्तेदार ख़लीफ़े साहब रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में आया, साईं असां माफ़ी था घुरऊं, तव्हां अल्लाह जे दर ते दुआ घुरो, रब असांखे माफ़ी ॾे, इन जे मथां जल्दी मौत अचे। हज़रत ख़लीफ़ा साहब फरमायो न, इन मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी बेअदबी कई आहे, अल्लाह जे नबीअ जे सहाबी जी तौहीन कई अथई, तंहिंजे करे हिननि मुसलमाननि जी दिलादारी कई, नबीअ जी दिलादारी कयई, उम्मत मुस्लिम जी दिलादारी कई आहे। इन जे मथां मौत जल्दी न ईंदो, इहो तड़पी तड़पी दुनिया मां ईअं फ़ौत थींदो ताकि इलाइक़े जा इंसान इन मां सबक़ फिराइनि। त मुसलमानो, इंसानो दुनिया जा, जीअं तव्हां असांखे पंहिंजे दोस्त जो फ़िक्र हूंदो आहे, ईअं सहाबी सगोरा रब ऐं रसूल जा प्यारा इंसान आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे अदब एहतराम नसीब फरमाए। तंहिंजे करे दीन जो अदब कयो, शाइरे इस्लाम जो अदब कयो, उलमाए दीन जो अदब कयो, सहाबा इकराम जो अदब कयो, क़ुरान पाक जो अदब कयो, मदारिस दीनिया जो अदब कयो, तालिबुल इल्मनि जो अदब कयो, दीनदारनि जो अदब कयो, जंहिंजे चेहरे ते मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत आहे, उन्हनि इंसाननि जो अदब कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे दीन सां वाबस्तगी अता फरमाए। अल्लाह साईं हिन दीनी इदारे खे जेको मौलाना सुल्तान अहमद साहब रहमतुल्लाह अलैहि जे काविशुनि महिनतुनि जो नतीजो आहे, अल्लाह साईं हिन इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाह साईं तो हिन दीनी जलसे खे Sunny Sound Panwakil, Abdul Hadi and Riaz Ahmad Farman Ali 0300 13 0 3 0300 35 14 011